हज़रत साईं अब्दुल्ला शाह रहमतुल्लाह अलैह खां ॿुधो त इन इलाइक़े जे लाइ ईंदो आहे किताबनि में त हज़रत हिज़कील अलैहिस्सलाम इन इलाइक़े जा नबी थी आया हुआ और मां राति उते हुउमि 12 बजे उतां निकितुसि अल्हम्दुलिल्लाह 4 बजे घर पहुतुमि वरी ही साईं जे प्रोग्राम जे करे वरी हितां वापसि थींदुमि राति वरी जे कमु भात ॾींहुं राति इहा पोज़ीशन आहे मां बि अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला मुंहिंजे इन्हनि कशालनि खे अल्लाह ताला पंहिंजे रज़ा जे ख़ातिर पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करणु फरमाए। शुरूआत कयां थो रब करीम जे बाजारे नाले सां थोरो तवजो बोलाइनि त ख़ुदा पाक तुंहिंजा घणा मूं ते थोरा गणिया कहिड़ा कहिड़ा लिखा कहिड़ा कहिड़ा कुरान पाक में फरमाए वइन ताउद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा जे मां रब जे नेमतुनि खे शुमार करण ते ईंदव गणण ते ईंदव त शुमार करे न सघंदव। हिन मथे जे चोटीअ खां वठी पेरनि जे नहनि ताईं अल्लाह ताला जे छा चइजे ईअं इनामनि सां नेमतुनि सां इंसान खे भरे छॾियो आहे। मां कॾहिं कॾहिं दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां त सम्झ में ॻाल्हि अचे ॻाल्हि बनो 1998 हाणे 2025 माना अॼु खां 27 साल अॻु मुंहिंजे हिकिड़ी हौड़ में सूरु पियो उन मूंखे निंड करणु न छॾियो हिकु ॿ राति ईअं गुज़ारियमि टेबलेट वग़ैरह सां पर सुकून न आयो मजबूर थी कंहिं डॉक्टर साहिब वटि वियुमि वाक़िफ़कार हुयो मां चयोमांसि त मुंहिंजी हौड़ कढ मां न सुम्ही सघियो आहियां हौड़ जो सूरु जिन खे पियो हूंदो उन्हनि खे ख़बर हूंदी हुन मुंहिंजे हौड़ खे चेक कयो वरी कुझु धक बक हई जे सूरु थिए थो त ईअं धकनि था त सूरु कोन थो थिए चए यार हौड़ मज़बूत आहे सुठो आहे त हिनखे बचायूं मतिलबु बचाए तुंहिंजी मर्ज़ी बाक़ी मुंहिंजी हाल कोन थी मां बरातूं सांदे निंड न कई आहे पोइ चई हाणे इन जी पाड़ कढूं था भई इहा बीठी हुजे मां जो पाड़ कीअं कढंदुमि चयो उहो असांजो फन आहे मां चयो हाणे पाड़ जो हौड़ जो हेॾे अंदरि त हेॾो अंदरों चीर ॾेई कढंदो पाड़ या ॿाहिरां गिटे खे चीरींदो कीअं कंदो मां चयो अरे ईअं न त वरी नुक़सानु थिए थो चए न पोइ हुन वरी हौड़ जी चोटी कटे ऐं उन में अंदरि हर हे जेके न असांखे ॾंद आहिनि सभिनी ॾंदनि में सोराख़ हे जेको मोड़ आहे असांजो जंहिंसां खाऊं था इन खे जेकॾहिं कटींदव त इन खां पोइ ओ जेसि ताईं पाड़ आहे ॾंद जी तेसि ताईं सोराख़ आहे ऐं उन में अंदरि मिख पियल आहे कुदरती जीअं चवंदा दादा शेरे जे हिन जी भई नरीअ में मिखो ईअं मिखो हुन जी चोटी कढे सिरिंज सां उन खां उहा मिखो कढी की असुलु सूरु इन में थींदो आहे हाणे इहा इन जी असां मिखो कढी छॾीसीं हाणे तव्हांजो ॾंद पंहिंजो आहे मज़बूत आहे बीठो हूंदो हलो कोई तकलीफ़ बि न थींदी जेसि ताईं तव्हांजी उमिरि आहे तेसि ताईं इन ॾंद में सूरु न पवंदो। मां जो वॾी ॻाल्हि थी वई मथां वरी भरे छॾियईं पोइ वरी ॿियूं हौड़ूं ॾिठे 2 टे ॿियूं बि कढायूं चई त छो कढाई असां ॾे अचे हा मां चयो मूंखे ख़बर कोन आई बहरहाल पोइ चई त हाणे साईं अहिड़ियूं अहिड़ियूं 2 टे आयूं आहिनि अॼु खां 27 साल अॻु जी ॻाल्हि थो कयां चई अहिड़ियूं 2 टे ठाहिनि था जो उन सां कमंद बि खाई सघो था माना धारियुनि ॾंदनि सां कमंद। पोइ मां चयोमांसि चई जेकॾहिं को बि अहिड़ो संगत साथ जो माण्हू हुजे त पोइ उनखे ठाहे ॾींदासीं रिआयत सां मां चयो भला घणी रिआयत कंदई चई त वरी उस्ताद सां ॻाल्हाई हैदराबाद ॻाल्हाए करे पोइ ॾसें त जेकॾहिं पंहिंजो माण्हू आहे त पोइ 90,000 वठंदासीं हे अॼु खां 27 साल अॻु 90 हाणे जो वरी मां वरी वियोमांसि थोरो कुझु ॾींहंनि में पुछियोमांसि दादा हाणे ॾे हवालु 2 टे जो चई हाणे हिकु ॾंद जी क़ीमत ₹1,00,000 आहे हूअं 2 टे ॾंद जी ठाहियूं आहे त 90,000 हाणे हिकिड़े ॾंद जी क़ीमत ओढ़ो जे ठाहिबो त ₹1,00,000 हाणे हे त अञा हिननि जी हितां जी इहा तहक़ीक़ आहे त हाणे ₹1,00,000 जेकॾहिं हिकिड़े ॾंद जो त तव्हां हितां आदलपुर वारनि जेके गॾह गाॾो काईंदा आहिनि माण्हू उन्हनि जे वात में घणा ॾंद आहिनि हा भाउ ऐं वॾेरनि जे में 2 टे माना ग़रीब गुरबो वॾेरा त थिया वॾेरा ग़रीब गुरबो बि पंहिंजे वात में 32 लख खयूं घुमाईंदो थो वञे इहा अलाह जी नेमत न आहे हे त ॾंद जी क़ीमत भला अखि जी क़ीमत इहा वरी उन्हनि खां पुछो वरी कन जी क़ीमत ॿुधण वारे जी वरी तव्हांजे हथनि जी क़ीमत वरी तव्हांजे पेरनि जी क़ीमत
माना ई अल्लाह ताला मुफ्त में नेमतुनि सां जीअं चवंदा आहिनि टिमटार करे छॾियो आहे। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला जीअं फज़ुल फरमायो आहे असांखे बि अल्लाह हयाव ॾेई त रब जो कुझु शुक्रियो अदा कयूं। रब राज़ी थींदो आहे जॾहिं कंहिं बि नेमत जे एवज़ में बानो अल्लाह जे दर शुक्र कंदो आहे। फरमाईंदे जे शुक्र कंदे त अञा बि उन नेमतुनि में इज़ाफ़ो कंदो मां। असां खां लफ़्ज़ शुक्र जा बि विसरी था वञनि। ईअं असां दीन इस्लाम खां परे थींदा था वञूं जो वेही करे चऊं त रब साईं तुंहिंजो शुक्र थो कयां तुंहिंजा अहसान मूं ते। ईअं चवण सां रब राज़ी थी पवंदो आहे। फरमाईंदे अञा वधाईंदो। अल्लाह को दुआ है अल्लाह ताला शला समझ अता फरमाए। शेर जा लफ्ज़ बि इन हवाले सां खुदा पाक तुंहिंजा घणा मूं ते थोरा गणिया कहिड़ा कहिड़ा लिखां कहिड़ा कहिड़ा खुशियुनि जा खज़ाना तो मूंखे अता कया बयां तुंहिंजा थोरा कया कहिड़ा कहिड़ा। अॼुकल्ह त बाबा सवारी आहे। हाणे हे साईं ओड़ो आहे हितां जाओ साईं तव्हां आदलपुर जाओ कॾहिं घोटकी पंधु वियो हुयो उहो छा ते चढ़ी वियो पैदल छा ते वियो पेरनि हे एतिरो पेर जो हिसो इनखे हीअं हीअं हलाईंदो थो वञे ज़मीन खे पोइते कंदो थो वञे। भाई घोटकी अॻियां आहे इहो थो पहुचे ई अलाह जी महिरबानी। अॼुकल्ह त सवारियूं पर ॾिसो न ख़ुदा जी कुदरत खे पेर एतिरो 3 मणनि जो माण्हू वरी हीअं हलंदो थो वञे इहो पेर ज़मीन खे पोइते धिकींदो थो वञे पाण अॻिते थींदो थो वञे। रब जी कुदरत बोल इन हवाले